ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं। पाक फौज भारतीय आर्मी चीफ जे पाकिस्तान खे दहशतगर्दी जो मर्कज़ करार ॾियण वारे बयान खे रद्द करे छॾियो आहे। ISPR मूजिबि भारतीय आर्मी चीफ जो पाकिस्तान खे दहशतगर्दी जो मर्कज़ करार ॾियण वारो बयान हक़ीक़तुनि जे उबतड़ आहे। इहा अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। ISPR मूजिबि भारतीय आर्मी चीफ जा बयान मुअल घोड़े में जान विझण खां सवाइ कुझु बि न आहिनि। इन हवाले सां ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान रियासती सरपरस्ती जा इल्ज़ाम मिटी पॉलिसी जो वाज़े सबूत आहिनि। ISPR तरफ़ां जारी भारतीय आर्मी चीफ जो बयान वालारल कश्मीर में रियासती दहशतगर्दी ख़िलाफ़ ध्यानु हटाइण जी नाकाम कोशिश करार ॾिनो वियो आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त पाक फौज भारतीय आर्मी चीफ जे पाकिस्तान खे दहशतगर्दी जो मर्कज़ करार ॾियण वारे बयान खे रद्द करे छॾियो आहे। ISPR मूजिबि भारतीय आर्मी चीफ जो पाकिस्तान खे दहशतगर्दी जो मर्कज़ करार ॾियण वारो बयान हक़ीक़तुनि जे उबतड़ आहे। अपडेट कयूं खे आम ख़बर जे हवाले सां। ISPR मूजिबि भारतीय आर्मी चीफ जा बयान मुअल घोड़े में जान विझण खां सवाइ कुझु बि न आहिनि। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान खे रियासती सरपरस्ती जा इल्ज़ाम मिटी पॉलिसी जो वाज़े सबूत आहिनि। ISPR तरफ़ां भारतीय आर्मी चीफ जो बयान वालारल कश्मीर में रियासती दहशतगर्दी तां ध्यानु हटाइण जी नाकाम कोशिश करार ॾिनो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। पाक फौज भारतीय आर्मी चीफ जे पाकिस्तान खे दहशतगर्दी जो मर्कज़ करार ॾियण वारे बयान खे रद्द करे छॾियो आहे। ISPR मूजिबि भारतीय आर्मी चीफ जो पाकिस्तान खे दहशतगर्दी जो मर्कज़ करार ॾियण वारो बयान हक़ीक़तुनि जे उबतड़ आहे। ISPR मूजिबि भारतीय आर्मी चीफ जा बयान मुअल घोड़े में जान विझण खां सवाइ कुझु बि न आहिनि। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान खे रियासती सरपरस्ती जा इल्ज़ाम मिटी पॉलिसी जो वाज़े सबूत आहिनि। ISPR तरफ़ां भारतीय आर्मी चीफ जो बयान वालारल कश्मीर में रियासती दहशतगर्दी तां ध्यानु हटाइण जी नाकाम कोशिश करार ॾिनो वियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन सां शेयर कयूं पिया। पाक फौज भारतीय आर्मी चीफ खे पाकिस्तान जे दहशतगर्दी जो मर्कज़ करार ॾियण वारे बयान खे रद्द करे छॾियो। ISPR मूजिबि भारतीय आर्मी चीफ जो पाकिस्तान खे दहशतगर्दी जो मर्कज़ करार ॾियण वारो बयान हक़ीक़तुनि जे उबतड़ आहे।